ब्यूरो चीफ सखर सैयद नईम हैदर शाह पंजाब जे मियांवाली वारे इलाइक़े मोहल्ला गंडी जो रहवासी प्रेमी जोड़ो तहफ़ुज़ लाइ रोहिड़ी पहुची वियो। सखर जी अदालत में प्यार जो परणो कयो आहे। वारिस जान जावेरी बणिजी विया आहिनि। नादिया परवीन तफ़सील मूजिब पंजाब जे मियांवाली वारे इलाइक़े मोहल्ला गंडी जो रहवासी प्रेमी जोड़ो मतिउल्ला खान न्याज़ी ऐं नादिया परवीन न्याज़ी तहफ़ुज़ लाइ रोहिड़ी मीडिया सेंटर ते पहुची विया। प्रेमी जोड़े साफ़ अॻियां एहतजाज रिकॉर्ड कराईंदे तहफ़ुज़ जी घुर कई आहे। जोड़े जो चवणु हो त असां सखर जी अदालत में पंहिंजे राज़ ख़ुशी सां प्यार जो परणो कयो आहे। असांजे घरां निकिरण खां पोइ नादिया परवीन जो पीउ मोहम्मद यूनिस न्याज़ी भाउ मोहम्मद बिलावल नोमान ऐं मामू सैफुल्ला ऐं उन जा पुट असांजी जान जावेरी बणिजी विया आहिनि। हुननि हद जे थाणे ते नादिया जी अगवा थियण जो केस दाख़िल करायो आहे ऐं मतिउल्ला जे घर ते हमिलो करे वारसनि खे मार कुट कई आहे ऐं हू असांखे नुक़सानु पहुचाइण लाइ असांजो पीछो करे रहिया आहिनि। जोड़े जो वधीक चवणु हो त असांजे मथां दाख़िल थियल केस कूड़ो सम्झी वञे ऐं असांजे घर मथां हमिलो कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सखर।